मोहम्मद अफजल साहब जे तरफां संदस साहबजादे जे सहतयाबी जे शुक्राने जे तौर पर ऐं हजरत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी हैकल यज़दानी पीर समदानी मीरा मोहियद्दीन सैयदुना अब्दुल कादिर जीलानी रदी अल्लाह ताला अन्हु जे 11 शरीफ जे सिलसिले में ऐं हजरत अल्लामा व मौलाना अमीर अल मुजाहिदीन कासिम इश्क मुस्तफा हाफिजुल हदीस अल्लामा हाफिज खादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह अलैहि जे याद में ही प्रोग्राम मुनाकिद कयो वियो आ। दोस्तों, हदीस पाक में आ मुझे महबूब मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हिकड़े सहाबी अर्ज कयो, या रसूल अल्लाह, हिकड़ो एड़ो मानू आ जेको उन शख्स सां मोहब्बत तो करे जेके हुन डिठो ना है, उन जो तरीक़ो अपनाए, उन जी आदत व अतवार ते अमल करे, उन सां बे इंतहा मोहब्बत तो करे। मुझा महबूब उन मानू जो अंजाम छा थींदो? मुझे महबूब मदीने वारे मीर फरमायो, अल मरउ मअ मन अहब्ब यौमल क़ियाम। पाण करीमन फरमायो, दुनिया में जंहिंजी जैसा मोहब्बत होंदी अल्लाह ताला उनके क़यामत चे ॾियारे उन जी रफ़ाक़त नसीब कंदो। याद रखो सुन्नियो, तहरीक लब्बैक सिर्फ उन्हनि जी नाहे जिन्होंने जी मेंबरशिप हासिल कई है। तहरीक लब्बैक हर उन सुन्नीअ जी आहे जिंजो अकीदो लब्बैक या रसूल अल्लाह है, उन जे मथा लाज़िम ऐं तमाम असां यकीनन वो कम कोन था करे सगो जेको अल्लामा खादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह अलैहि कयो। वो सबर, वो इस्तकामत, वो मुझा दोस्त बुजुर्गो मुझे महबूब सा मोहब्बत, जिते सोन जे एवज में उनके खरीदण जी कोशिश कई वने, जिते मुझा दोस्त बुजुर्गो पूरे मुल्क छा पर पूरी दुनिया जे एजेंसियुनि जी नजर लगल होजे। एजेंसियूं तो पंहिंजी जा, पर कल वेठासूं, बल्कि रात गडानी में प्रोग्राम होते तारीख लब्बैक जो जिम्मेदार शख्स उन मुसा गालियो। कराची में रफीक परदेसी मारूफ शख्सियत बरकाती फाउंडेशन वारो उन साईं के ऑफर कई तो सही पैसे जी जरूरत होजे, कंहिं भी चीज जी जरूरत होजे, बस हिकड़ी फोन तव्हां कजो। पर फरमायूं असां के कंहिंजे हिक रुपए पैसे जी भी जरूरत ना है। असां जो कम उहो करे पियो जंहिंजो दीन जो कम असां करे रहिया आहियूं। मुंहिंजा दोस्तों, तो यकीनन तव्हां असां खादिम हुसैन रज़वी नथा बणजी सघूं, पर एतिरो जरूर आहे उन सां मोहब्बत करे, उन जे मशन ते अमल करे, उन जे दर्स ते अमल करे, क़यामत चे ॾियारे तव्हां ऐं असीं उन जी रफ़ाक़त हासिल करे सघूं था। उन जी सोहबत, उन जी मोहब्बत क़यामत चे ॾियारे उन शख्स के नसीब थींदी जेको दुनिया में उन जे छॾियल सबक जे मथां अमल पेरा। अल्लाह ताला तव्हां असांखे ऐं वक्त जी जरूरत भी आहे, वक्त जी जरूरत आहे। सुनियो, ही उहो वक्त आहे जे असां हींअर गॾु न थियासीं। अवां ॿियूं बातिल जमातूं तव्हां जमीयत उलमा इस्लाम खे ॾिसो, उन्हनि जो जेको भी मुतालबो हूंदो आहे उहे एहतजाज कंदा आहिनि, उन जो फिल फौर उहो एहतजाज मञियो वेंदो आहे।
वजह छा है उन जा मरकज में माण्हू आहिनि, उन जा सेनेट में माण्हू आहिनि, उन जा असेंबली में माण्हू आहिनि। असां सुन्नी इन जे करे निधन का आहियूं जो असांजी सियासी ताकत बिल्कुल न हुअण बराबर आहे। असांजा जेके सियासतदान जिन खे असां वोट ॾेई असेंबली में मोकिलींदा आहियूं उहे सुन्नी भी आहिनि, उहे या रसूल अल्लाह बि चवण वारा, उहे उर्स भी कनि था, मीलाद भी कनि था, मीलाद जे जलसनि जो सदारतूं भी कनि था, उहे यारियूं भी मल्हाइनि था, यारनि जा लंगर भी विरहाइनि था। पर इस्लाम जे मथां जॾहिं को ॾुखियो वक़्तु ईंदो आहे त पोइ उहे इस्लाम जी फेवर में कोन ॻाल्हाईंदा आहिनि, जेको उन्हनि जी पार्टी जो मंशूर हूंदो आहे उन मंशूर मुताबिक़ ॻाल्हाईंदा आहिनि। अल्लाह ताला तव्हां सां सभिनि खे गैरत ईमानी नसीब फरमाए। अल्हम्दुलिल्लाह यारी शरीफ जो महीनो आहे ऐं मुंहिंजा दोस्तो पुठियो महीनो मुंहिंजे मुस्तफ़ा जे मीलाद जो सुन्निन जा अल्लाह तबारक व तआला नसीब ही आला करे छॾिया। जे 11 तब सुन्नी मल्हाए, जे 12 तब सुन्नी मल्हाए, यार 12 शरीफ महबूबन जो मीलाद। अल्लामा शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पान फरमायो मां सजी जिंदगी नमाजो पढ़ियो, रोजा रखिया, हज कया, दीन पढ़ायो, दीन जी खिदमत कया, पर उन जे बावजूद भी मुखे नमाज ते भरवसो नाए, मुखे रोजे ते भरवसो नाए, मुखे मुझे हज जे मथा भरवसो नाए। कबूल पयो या कोन पयो उम्मीदा अल्लाह ताला जी जात बाबरकात मुझो हज कबूल फरमाईंदो, अल्लाह ताला मुझो रोजा कबूल फरमाईंदो, रब मुझे दीन जी खिदमत कबूल फरमाईंदो। मां भरवसो कोन रखंदो आहियां, इन अमल जे कबूलियत जी मां उम्मीद रखंदो आहियां, पर हिकड़ो अहिड़ो भी अमल आहे जेको अमल मां कंदो आहियां उन में मूंखे यकीन कामिल आहे जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुंहिंजो अमल कबूल भी फरमाईंदो आहे ऐं उन अमल जे बदले में रब करीम मांखे जन्नत अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। शाह अब्दुल हक पियो चवे पर मां तो नमाज पढ़ंदो आहियां पर मूंखे कबूलियत जी यकीन ना आहे, रब मर्जी जो मालिक आहे। बेटा ईसा फरमाईंदो आहे संग पसे सर हे न थे मत हो त पंहिंजो न कन, इन दर मथे दादिलियूं अदारूं दियूं रत वञन, पो हितां बारो चल कई लोधे कढियूं। रब मर्जी जो मालिक नमाज कबूल करे या न करे, रोजो कबूल करे या न करे, हज कबूल करे या न करे, दीन जी खिदमत अल्लाह कबूल फरमाए या न फरमाए, लेकिन साईं फरमाइल पया हिकड़ो एड़ो अमल आ जेको मां कंदो आहियां, मूंखे यकीन आ अल्लाह पाक मुझो वो अमल कबूल फरमाईंदो। अर्ज कयो वयो सोना वो केड़ो अमल आ? फरमायो मां हर साल मदीने वारे मीर जो मिलाद कंदो आहियां, सिर्फ मिलाद कोन कंदो आहियां, आखिर में उथे भी मां रसूलुल्लाह जे मथा सलातो सलाम भी पढ़ंदो आहियां। मूंखे यकीन आ कयामत जे ॾियारे इन मिलाद जे बरकत सां अल्लाह पाक मां अब्दुल हक के माफ भी फरमाईंदो, रब जन्नत भी दींदो। सुभान अल्लाह। ये वो कामल बुजुर्ग पियो चवे, आम मौलवी ना है, ये वो बुजुर्ग आ जो पान जडे मिटन माइटन का मोकल आए, उम्र शरीफ वडी थी, दिल में सोचई तैयार पढ़ियो भी आ, पढ़ायो भी आ, गोठ में रहियो भी आहियां, पर हाणे वनी महबूबल करीमन जो मां पाड़े सिरे थियां, उते वनी पंजो झूपड़ी अडे वेही रहा। अल्लाह अकबर, रब तोखे मोखे रसूलुल्लाह जे दर जे दरबानी नसीब फरमाए।
आशिक चौंदो आ रसूलुल्लाह जे रोज़े जो थिया दरबान मदीने में चवे दिल थी त दिल बर जो हुजा मेहमान मदीने में रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो थिया दरबान मदीने में चवे दिल थी त दिल बर जो हो जा मेहमान मदीने में। सुभान अल्लाह। साथिन के दोस्तन के अकीदत मंदन के मुरीदन के जमा कया ओ मुझा दोस्तो पान मोकलाया दामा वञा पयो मदीने पाक वापस कोन ईंदुस मदीने में रहंदुस पंजो घरड़ो ते अदींदुस मुझा दोस्तो बुजुर्गो मदीने पाक हलियो वयो मुराकबो कया साईं जे रोज़े पाक जे सामूं हज़रत शाह अब्दुल हक के मुझे महबूब मदीने वारे पंजो दीदार करायो आहे। उल्टी चाल चलते हैं दीवान गाने इश्क, आंखों को बंद करते हैं दीदार के वास्ते। मुराकबो दोस्त जो दीदार हो साईं जो मुराकबो कयो अल्लाह जे महबूब ज़ियारत कराई। अब्दुल हक बुदा कम चाहे अर्ज के सोना मुके इजाजत दे तमाम मदीने में पांजो घर ठाया हिते रहण चाया तो मां मुझा महबूब मुके मानो तुझो पाड़े सिरे सदी केड़ो खुश नसीबो मानो भाई तुझो घर किथे मुझो घर रसूलुल्लाह जी गली में मां मदीने वारे जो पाड़े सिरी है। या रसूल अल्लाह मुझे ये तमन्ना आए मुके इजाजत दे मुझे महबूब फरमायो अब्दुल हक न इजाजत न आए वापस वन हिंदुस्तान वनी मुझो दीन पढ़ा मदीने में रहण जी इजाजत न आए बाकी इन का सवा को ॿियो कम हुजे त ॿुधा। अर्ज की मुझा साईं महबूब पाक पर्दे में हलिया वया बी रात वरी भी मुराकबो कया मुझे महबूब पाक वरी भी दीदार करायो मदीने वारे मीर फरमायो अब्दुल हक भला छा खपे बाहूं बदे अर्ज के सोना माल थो चाया त मूं वट सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खात तुझे दर अग्या मुझो घर हुजे मान थो चाया त मूं वट सोन चांदी ज़र हुजे तो घुरा तो खात तुझे दर मुंह मनी दरबानिया दरबानिया जो जिया दस्तूर तू पे मिठड़ा चौखणी मुखे पे मंसूर तुझे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे तुझे हर मेहमान जो ही नात खानो कर हुजे तो घोड़ा तो खात तुझे दर अग्या मुझो घर हुजे मान तो चाया त मूं वट सोन चांदी ज़र हुजे तो घोड़ा तो खात तुझे दर अग्या मुझो घर हुजे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। महबूबन करीमन फरमायो न अब्दुल हक न मदीने में इजाजत न आए हिंदुस्तान वन मुझा दोस्तो
बे रात महबूब टी रात महबूबन के वरी पर चाहिया मुझा महबूब अगर मां इजाजत न दींदा मुता मानू खिलंदा मुता मानू मजाको कंदा इजाजत को न मिले या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुते करम फरमायो मुझे महबूब फरमायो अब्दुल हक अगर तुझे या हुज्जता तपो मां हबीब जो हियो शर्ता अगर मदीने पाक में रहंदे तो के मुझे रोजे पाक गुंबज खजरा जो दीदार सिर्फ थींदो पर जे मुझी गाल मनी बकरे हिंदुस्तान में वनी मुझो दीन पढ़ाईंदे तमाम मुस्तफा जो तो सावाए दुआ रोजानो मदीने मां हली हिंदुस्तान जी सरजमीन ते तो के पंहिंजो दीदार कराण मां मोहम्मद करीम जो कम आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह पो पाण हर रात महबूब जी ज़ियारत कंदा महबूब जो दीदार कंदा हा महबूब जो दीदार कंदा हा वो भी कामिल पियो फरमाए त मुखे अमल ते भरवसो नाए पर इन गाल ते मुखे यकीन उम्मीद आ अल्लाह पाक मुखे मीलाद मुस्तफा जे सदके माफ भी फरमाइंदो जन्नत भी अता फरमाइंदो दोस्तों या मीलाद भी अल्लाह तोखे दिनो आ मुखे दिनो आ ऐं मुझे दस्तगीर जी यारी हजरत महबूब सुबहानी शहबाजे ला मकानी अल्लाह जो महबूब और मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो चंद गालिन में हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह मुझे मदीने वारे मीर सां मुमासलत रखंदा आहिन जिया अल्लाह जा हबीब अञा दुनिया में आया कौन हा साबिका नबी मुबारको दीदा हा दुनिया वारो अल करीब आमना जो लाल अचणो वा हिन दुनिया के अल्लाह जो महबूब पंहिंजे नूर हिदायत सां मुनव्वर फरमाइण वारो वा इया हजरत पीरान पीर दस्तगीर अञा दुनिया में आया कौन हा साबिका वली मुबारको दीदा हा ऐ दुनिया वारो अल करीब हिन कौम में हिकड़ो एड़ो मर्द कामिल ईंदो एड़ो मर्द कलंदर ईंदो जेको अचे रसूल पाक जे दीन के नई जिंदगी अता फरमाईंदो अल्लाह जे महबूब फरमायो मेराज जी रात अल्लाह पाक मुके अर्श अजीम ते घुराई मां जडे अर्श जे करीब थियस अल्लाह पाक मुके फरमायो मुझा महबूब मथिया मेराज वारी रात तुझो मुझो महबूब जुते मुबारक पाए अर्श अजीम ते बैठो आ ऐ चुमी अर्श आज़म जुती दिल रुबाजी चुमी अर्श आज़म जुती दिल रुबाजी आहे मोबिदामन वते दिल रुबाजी चुमी अर्श आज़म निधन की बिहाने निगाहे करम सां निधन की बिहाने निगाहे करम सां पई दुनिया में सॾजे सती दिल रुबाजी दुनिया में सॾजे सती दिल रुबाजी तॾे मोबिदामन वते दिल रुबाजे चुमी अर्श आज़म जुती दिल रुबाजी आहे मोबिदामन वते दिल रुबाजे अर्श आज़म हज़रत मूसा कलीमुल्लाह तूर सीना जबल ते वञे त अल्लाह पाक फरमाए मूसा कलीमुल्लाह नाले ने ला पंहिंजी जुती ला
तू वादी मुक़द्दस में बीठो आई मुझो महबूब मेराज वारी रात अर्श जे करीब जुती लाण जो इरादो फरमाए त अर्श अजीम मां दा अचे महबूबा जुती न ला पांजे नालेन समेत मथे आ ओ मुझे महबूब पाक फरमायो मां हबीबे दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वक्त में अर्श जे करीब पहुतस अल्लाह पाक मोके फरमायो मुझा महबूब मथे आ ऐं अर्श मथे हुयो चढ़ण जे लाका स्टेप का सीढ़ी बनियल कान हुए मां सोचो कीअं मथे चढ़ा एतरे में हिकड़ो नौजवान नमोदार छो पंहिंजो गर्दन झुकाए अर्ज कन लगो सुना अगर सीढ़ी नाए परवाह नाए मुझो गर्दन तव्हां जे ला हाज़िर आहे उन पंहिंजो गर्दन हेठ कयो अल्लाह जे महबूब उन जे कंद मुबारक ते पंहिंजो कदम रखियो साईं अर्श ते परवाज़ कई अल्लाह पाक के मुझे मुस्तफा अर्ज कयो मुझा मौला हे केर नौजवान जे मुझे ला पंजो गर्दन झुकायो अल्लाह पाक फरमायो मुस्तफा महबूबा यो तुझो बच्चो आले नबिया औलादे अलिया हसनी हुसैनी सैयदा मुझा महबूब यो मां रब करीम जो भी महबूबा ऐ तो मोहम्मद जो भी महबूबा ऐ मुझा महबूबा तू आखिरी नबिया तो ते नबुवत जो दरवाजो बंदा तो खां बाद में को हिन कायनात में नबी कौन इंदो मुझा प्यारा महबूबा जने तो जो दीन कमजोर थींदो जने शिरक आम थींदी बिदत आम थींदी शराब नोशी आम थींदी जने ज़िना खां मानू नफरत कोन कंदा उन वक्त में मां हिन तुझे बचड़े के मुहियद्दीन जो लक़ब दे हिन दुनिया ते मोकलींदुस ओ मुझा महबूब एड़ो त तुझे दीन के जिंदा कंदो जो कयामत ताईं तुझो दीन शाद आबाद रहंदो कयामत ताईं महबूबा तुझो दीन शाद आबाद रहंदो अल्लाह तबारक व ताला जी जात बाबरकात जड़े ये बिशारत दिनी मुझे महबूब करीम अल्लाह के अर्ज कयो मालिक अब्दुल कादिर ते मुंह पंहिंजो पेर रखियो कदम रखियो हम मुझे बच्चे के ओए मकाम अता फरमाए जी जो मुझी उम्मत जे वलियन जे मथा अब्दुल कादिर जो कदम ऐं पो उहो भी वक्त आयो जो बगदाद जी जामा मस्जिद में अल्लाह जे प्यारे कामल बानड़े हजरत महबूब सुबहानी सोने अब्दुल कादिर जीलानी ऐलान फरमाए कदम हाज़िही अला रक़बत कुल्ले वली अल्लाह ऐ दुनिया वारो बुधी छड़ियो मां अब्दुल कादिर जीलानी जो हुयो कदम तमाम वलियन जे मथा आए पो जेके उते मौजूद हा उन्हनि त ॿुधो पर मुंहिंजा दोस्त जेके मौजूद कोन हा जियां हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह जॾहिं काबतुल्लाह जे तामीर मुकम्मल कई आ काबो बणजी तयार थियो आ अल्लाह पाक के अर्ज कई मुंहिंजा मौला जबलनि जे विच में पहाड़नि जे विच में पंहिंजो घर तो बनरायो आ जिते न रस्तो आ न रोड आ न अचण जो का सहूलत आए न का मानन के खबर आहे न जबल में छाए किया मानू हिते इंदा अल्लाह पाक फरमायो इब्राहिम ओ जबले अबू कुबैस ते चढ़े हिन काबे जे तवाफ जे दावत दियण तुझो कमा पंजे मखलूक ताईं उन पैगाम के पहुंचाण मां रब करीम जो कम आहे
मदीने जे साईं फरमायो पो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जबले अबू कुबैस ते चढ़े मानल के सॾ कया ऐ इंसानो अचो अल्लाह जे घर जो तवाफ करियो मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो पो महबूबन फरमायो जेके जिंदा हा उन्हनि साईं जो आवाज ॿुधो जेके मां जे पेट में हा उन्हनि बि ॿुधो जेके बाबन जे पुश्त में हा उन्हनि बि ॿुधो जेके आलम अरवाह में होया उन्हनि भी इहो आवाज ॿुधो उन्हनि लब्बैक चयो महबूबन फरमायो जंहिं हिक मर्तबा लब्बैक चयो उहो जिंदगीअ में हिक मर्तबा काबे जो दीदार कंदो तवाफ कंदो जंहिं ॿ मर्तबा चयो हूंदो उहो ॿ मर्तबा काबे जो तवाफ कंदो अगर कंहिं 5-8 मर्तबा चयो हूंदो अल्लाह पाक उनके ओतरे मर्तबा काबे जो तवाफ नसीब फरमाई दो रब तोखे मूंखे भी काबे जी ज़ियारत ऐं तवाफ नसीब फरमाए मुंहिंजा दोस्तो अहिड़ी तरह हजरत पीरान पीर दस्तगीर ऐलान बगदाद में कयो रब पूरी दुनिया में उन आवाज के पहुंचाए जने पहुतो जेके मौजूद हा उन्हनि पंहिंजा गर्दन झुकाया पर जेके कोन हा उहे भी मुंहिंजा दोस्तो हियां हथ दबजा बदे चवण लगा त तुंहिंजे दर जो आया दायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा रख कदम मुंह सिर झुकायो बादशाह बगदाद जा अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूबा यो अब्दुल कादिर मो रब जो महबूबा उन जे करे साईं के महबूब सुबहानी चयो वेंदो ऐं शहबाज़े लामकानी मियां हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारो रहमतुल्लाह अलैह खबर ते हाजी फकीरुल्लाह अलवी केरा मैं हाजी फकीरुल्लाह अलवी हजरत सैयद सखी से पीर मोहम्मद राशिद रोजे धनी रहमतुल्लाह अलैह जो उस्ताद कामिल अहलुल्लाह शख्स हजरत साईं सैयद मोहम्मद राशिद जो वालिद साहब बच्चो नंढो हो सही मोहम्मद राशिद दिल में ख्याल कई त मां को मौली साहब वठी हवेली शरीफ ते अचा जेको मुझे बच्चे के रसूलुल्लाह जो दीन पढ़ाए पुछा कंदे कंदे मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो शिकारपुर में खबर पया फकीरुल्लाह अलविया रब्बानी आलिमा उनके वठी पंहिंजे घर आया हवेली शरीफ जे बार बैठक में विहारियो मौली साहब मुझो बच्चो आ सैयद जादो आ अमा हिन के दीन जी तालीम दो अमा हिन के अल्लाह जे कुरान जी तालीम दो मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो साईं फकीरुल्लाह अलवी आया पर साईं छा कयो हजरत सैयद मोहम्मद राशिद जे वालिद साहब हाजी फकीरुल्लाह जे ला दबर विछाया ऐं पंहिंजे बच्चे साईं मोहम्मद राशिद जे ला चटाई विछाई आहे उस्ताद ऐं शागिर्द में फर्क ज़ाहिर उस्ताद जी मसनद सुठी हुंदी आहे शागिर्द जी आम हुंदी उस्ताद के व्यारिया शागिर्द के व्यारिया मौले साहब अमी ते वेठा हो जो मां तुझे खादे जो इंतजाम करया साईं जो घर वया वापस मोटे आया दिसन सुभान अल्लाह हजरत सैयद मोहम्मद राशिद दबर ते वेठो वा ऐ मियां हाजी फकीरुल्लाह अलवी चटाई ते वेठो आहे फकीरुल्लाह ही छा मां तुझे ला सुठो बिस्तरो विछायो ऐं बच्चे जे ला चटाई विछाई अमा बिस्तरो छड़े चटाई ते वेठा आयो पान अर्ज कन लगो सोना जिया तवा घर वया मां के अख लगी वई मां के रसूल पाक जो दीदार करायो मदीने जे मीर फरमायो फकीरुल्लाह भले तो उस्ताद बन जे आयो मां पर मोहम्मद राशिद मां मोहम्मद करीम जो वो बचड़ो आए जो
हिन दुनिया जे मथा कई पगदार ईंदा कंहिंजे मथा चाचे जी पग ईंदे कंहिंजे मथा बिरादरीअ जे पग ईंदे कंहिंजे मथा सरदारियत जे पग ईंदे ओ फकीरुल्लाह मोहम्मद राशिद वो जवाना जंहिंजे मथा राम मोहम्मद करीम जी पग अचणी आहे ई मुंहिंजो पगदार फकीरुल्लाह तू बिस्तर ता लो तू चटाई ते वे मोहम्मद राशिद के बिस्तर ते मुंहिंजा दोस्तो महबूबन फरमायो त फकीरुल्लाह इहो मुंहिंजो पगदार बच्चो ए अज साईं वारन के पगारो सडियो वेंदो आहे न यानी पग वारो इहो लक़ब इहो तखल्लुस के माण्हू कोन ॾिनो आहे खुद मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम ॾिनो रसूलुल्लाह जा बचड़ा तॾहिं चइबो आहे मशहूर आ दुनिया में मशहूर आ दुनिया में सरदार तुझी गादी मुझा पीर गोठवारा सरदार तुझी गादी मशहूर आ दुनिया में मशहूर आ दुनिया में सरदार तुझी गादी मुझा पीर गोठवारा सरदार तुझी गादी मशहूर आ दुनिया में पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या मोहब्बत सा सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह वसल्लम अलैहि या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो उन कामिल हजरत म्या हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारे रहमतुल्लाह अलैहि लिखियो वा जडे मेराज वारी रात तुझो मुझो महबूब अर्श ते बीठो उन वक्त में आमिना जे लाल नबीन जे सरदार जे बिन कुलन मुबारकन जे दरमियान मां ब पखी परवाज करे निकता हिकड़ो परंदो वनी अर्श अजीम जे मिनारे ते वेठो वा ऐ बियो परंदो उड़रंदो रहियो वा हजरत नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे बारगाह में अर्ज कयो मुंहिंजा मौला ये परंदा इन्हनि जो राज हिकमत केड़ी आ अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब हिक तुझो बच्चो वा बियो तुझो उम्मती आहे एक तुझो बच्चो आ बियो तुझो उम्मती आ मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो महबूबन अर्ज कयो मुझा मौला इहो केड़ो बच्चो वा केड़ो उम्मती आ अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो मुस्तफा जेको परवाज करे अर्श अजीम जे मिनारे ते वेठो वा इहो हजरत ख्वाजा बाहोती ज़करिया मुल्तान वारो वा ऐं जेको उडरी रहियो वा वो तुझो बचड़ो सोणो अब्दुल कादर जीलानी आहे यो अब्दुल कादर जीलानी तुझे मुझा महबूब तुझो बचड़ो आ मुझा दोस्तो बुजुर्गो ऐ बी मुमासलत हिया हजरत पीरान पीर जी अम्मा हजरत सैयदा फातिमा उम्मुल खैर फरमाई दे आ जदे का पीरान पीर मुझे पेट मुबारक में आया एड़ी का रात खाली कान हुई जे रात में मुके केन के वलिय जो दीदार नसीब न थींदो हुजे अल्लाह जा नेक बाना ईंदा ऐ मां के चवंदा फातिमा तोके मुबारक हुजे अल्लाह पाक तोके पीरान पीर दस्तगीर जो अमर बनायो वा तुझे पेट में वो बच्चो वा जो अचण वारा जदे ईंदा वडे नाज सां हिक ॿिए के चवंदा त मुर्शिद जंहिं जो दस्तगीर तंहिंखे लहरन लोडो जंहिंजो अब्दुल का
कादिर पीर तैके लहरन लोडो मुर्शिद जे जो दस्तगीर तैके लहरन लोडो जो अब्दुल कादिर पीर तैके लहरन लोडो यारई बारई करण सवाबा मुल्क रजे लय जियर अजाबा जिन मिसरियों विराया खीर तिल के लहरन लोडो जो अब्दुल कादिर पीर तैके लहरन लोडो मुर्शिद जे जो दस्तगीर तैके लहरन लोडो जो अब्दुल कादिर पीर तैके लहरन लोडो नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। मुझा दोस्तों साईं जी अम्मा हजरत सैयदा फातिमा उम्मुल खैर यानी भलायन जी मां बरकतन जी मां ऐं अवां आलवन खां ॿुधो सैयदा एॾी पाक दामन ऐं पारिसा हुई शादीअ जे वक़्त में मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो हज़रत अब्दुल्ला सुमई फरमायो ओ अबू साले धीअ मुंहिंजी आ रिश्तो तो के ॾियां थो पर नाबीनी बिया कनन खां बहरिया अखियुनि खां अंधिया पैर हथनि खां माज़ूर पेरनि खां जडिया ओ पुट उन सां शादी करणी तोखे आ साईं फरमायो मूंखे क़बूल आ मांखे क़बूल आ पो मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो पाण जॾहिं कमरे में वया ॾिसो सुभान अल्लाह हे त 14 जे चंड जहिड़े शहज़ादे वेठे आ ॼण जन्नत जी का हूर वेठे आ पाण अर्ज़ कयूं बाबा तव्हां मूंखे ग़लत जगह ते मोकिलियो आ या मूंखां ग़लती थी आ पाण फरमायूं न न पुट मुंहिंजी इहा ई शहज़ादी आ जंहिंजे ज़बान कॾहिं ख़ैर खां बग़ैर कान हले आ जे कॾहिं हक़ खां सवा बातिल ॻाल्हि कान ॿुधे आ जे कॾहिं हक़ खां सवा नाजाइज़ कोन ॾिठो आ जे कॾहिं नाजाइज़ खां अलावा ॿिए में हथ बि कोन विधो आ जे जो कदम मुबारक सवाए भलाईअ जे ॿिए पासे कोन हलियो आ ओ सोना अबू साले इहा ई तुंहिंजी कुंवार आ ओ मुंहिंजा दोस्तो पोइ पाण अंदाज़ो लगा जे अम्मा एॾे कामिला अम्मा एॾे पारसा अम्मा एॾे आबेदा ज़ाहिदा त पोइ ज़रूर बच्चो भी अब्दुल कादिर जिलानी जहिड़ो ईंदो सुभान अल्लाह बच्चो भी अहिड़ो ईंदो ऐं साईं जिन जो दुनिया में अचण भी मौजज़ो आहे अब करामत आहे मौजज़ो नबी जो ख़ास हो करामत अमी सोचींदा कीअं जो हज़रत महबूब सुबहानी रज़ी अल्लाह ताला अनु जॾहिं पैदा थिया हा साईं जी जॾहिं विलादत थी आहे तॾहिं संदन अमर जी उम्र 60 साल हुई साईं जी जॾहिं विलादत थी आहे संदन मां जी उम्र 60 साल हुई उलमा मौजूद असां फिक़ह जी किताबन में पढ़ियो आ त अमूमन 50 या 55 साल खां बाद में औरत मां बच्चे पैदा करण जी सलाहियत खत्म थी वेंदी आहे लेकिन अल्लाह पाक मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो आम औरत में ऐं मुंहिंजे दस्तगीर जी अम्मा में इहो फ़र्क़ु रखियो आहे रब हिकिड़ो पैगाम ॾिनो दुनिया वारो जे महबूब सुबहानी जी विलादत अवां जी विलादत जहिड़ी न आहे त उनखे अवां पाण जहिड़ो न समझजो उनखे अल्लाह जो कामिल बानो समझजो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो पो पेरान पेर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह जॾहिं मुंहिंजा दोस्तो दुनिया में अचन पया रमज़ान जो महीनो आ रमज़ान जे ताज़ीम में रोज़ो को रखन पया मुंहिंजा दोस्तो अम्मा जो खीर कोन पया पियल सॼो ॾींहुं ख़ामोश रहन पया
अफ्तार जे वक्त में खीर पियन पया मुझा दोस्तो मानू परेशान मर परेशान थी वही बच्चे जी तबियत खराब आहे छा बच्चे जो हाजमो खराब आहे छा जो सजो दी खीर न पे तैया अम्मा परेशान आ पान ज़बाने हाल सा फरमा लगा मां तो परेशान न थे आखिर मोहियद्दीन जो ताज पाए मां भी दुनिया ते आयो आया ओ मुझे अम्मा तुझे पेट मां रोज़ो रखी पो अचे रयो आया सुभान अल्लाह। वो कामिल पान फरमाइन था मां जडे नंढड़ो हुंदो इस मदरसे ते वेंदो हुयसि त मूंखे ॿुधण में ईंदो को चवण वारो चवंदो हो मदरसे जे तालिबन खे त हटी वञो रस्तो आज़ाद करियो अल्लाह जो वली अची रहियो पर फरमाया मूंखे के ॾिसण में न ईंदो मानल पुछो सोना अवां के मोहियद्दीन जो लक़ब किथां मिलो कीअं मिलो मुझा दोस्तो पान फरमायो हिकड़े ॾाढे मदरसे का मां पढ़े वापस थियो आहियां हिकड़ो बीमार पोड़ो मूंखे मिलियो आ मां ॾिठो रस्ते ते पियो आ उथे भी न पयो सगे वेही भी न थो सगे पयो आ बीमारा लाचारा मां जो करीब आयस मूंखे सॾ करे चई अब्दुल कादिर पुट मूंखे सहारो ॾे मूंखे उथार मां किरी पयो आहियां मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो साईं फरमाइनि पिया मां उन जे बाह खां सिर्फ वरतो वा अचानक मिंटन में सेकंडन में वो पोड़े खां जवान थी वियो आहे ताज़ो तवानो तकड़ो चुस्त थी वियो आहे मां पुछोसि केरु हे केड़ी करामता जिन आही भूत आही या को तिलस्म आए अर्ज कई न मुझा साईं न जिन आया न भूत आया न को तिलस्म आया मां इंसान ही कौन आया मां बशर कौन औलादे आदम न आया पो तो केरा अर्ज कन लगो सोना मां तुझे महबूब मोहम्मद जो दीन आया शिरक जे करे बिदत जे करे शराब नोशिया जे करे मां कमजोर थी वयस मां हीणो थी वयस अब्दुल कादिर जे तो मूंखे सहारो ॾे जवान फरमाए छॾियो वा ईअं चई करे वो मुंहिंजे नज़र खां गुम थी वियो मां मोटे जो बगदाद में आयस त गलीअ गलीअ मां आवाज पियो अचे जा मोहियुद्दीन अची वियो दीन खे ज़िंदा करण वारो सुभान अल्लाह। मूं कंहिंखे न चयो मां आयुसि मूंखे जेको माण्हू मिलियो वो चवे जा मोहियुद्दीन दीन खे ज़िंदा करण वारो अची वियो मुंहिंजा दोस्तो वो सोनो दस्तगीर जे जो मकाम गौसे आजम दरमयाने औलिया चू मोहम्मद दरमयाने अंबिया जीअं नबी पाक जो मकाम ऐं मर्तबो नबियन में आ इं पीरान पीर दस्तगीर जो मकाम ऐं मर्तबो वलियन में आहे मुझा दोस्तो कई पीर आया कई मुझा दोस्तो बुजुर्गो फकीर आया बगदाद जी सरजमीन हिंदुन जो रवाज आ जेका धीअ परण भी शादी थींदी हुई उनके हलवा या मिठाइयों थाल में रखी ॾींदा हा वो खणी मंदिर में वेंदे बुत खाने में वेंदे पो उते उन्हनि जा बुत रखियल हूंदा हा मुंहिंजा दोस्तो वञी उहा हिकड़े बुत जे साम्हूं रखे वरी ॿिए जे साम्हूं रखे वरी टे जे साम्हूं रखंदे उन खां बाद में उहा माए चक्कर लगाए ॿाहिरि ईंदे उहे हिंदू उन ताम खे तबरुक समझी करे खाईंदा हा मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो अहिड़ी तरह बगदाद शरीफ में हिकड़ी हिंदुन जी माया अध दिमाग माया उनके इया रस्म समझ में कान आए जडे उन जी शादी आई
मुझा दोस्तों बुजुर्गो उनके भी हलवे जो थाल भरे दिनो आ त वञ पंहिंजे खुदा खां चक्कर हणाया माई समझो बियूं औरतों खाराईंदियूं आहिनि मूंखे भी खाराणो आ हिकड़े बुत जे साम्हूं खणी वञी थाल रखिया चवे पई खा बुत न खाए बुत किथां खाईंदो वरी बे वट वरी टे वट मुझा दोस्तों बुजुर्गो पत्थर जा बुत किथां खाईंदा माई साबा थाल मथे ते आ पर परेशान आ रोई भी पई आ त मुंहिंजो खुदा मूंखां नाराज थी वियो आ मुंहिंजी मिठाई कान तो खाए मुंहिंजो आंदल हलवो कान तो खाए माई रोई रही आ एतिरे में गलीअ मां मुंहिंजो सोनो अब्दुल कादर गुज़रे रहियो आहे अल्लाह पाक तोखे मुखे भी मालिक जी रजा मंदी हासिल करण जी तौफीक अता फरमाए ओ हिंदुआणिया पांजे बातिल खुदा जे नाराजगी ते रोए पई तोखा मुका हकीके रब नाराज थे असा के परवाह कर रब जे नाराजगी जी अलामत छा है अल्लाह पाक जेका नाराज थींदो आ न उनका रब करीम सजदे जी तौफीक खसे छॾींदो उनके सजदो ऐं दुआ नसीब कोन थींदो महबूबन करीमन का जने असाबन पुछो न साईं अल्लाह पाक जे नाराजगी जी अलामत निशानी पान करीमन फरमायो पेरी ये निशानियत अल्लाह पाक उनका सजदे जी तौफीक खसींदो आ उनका बाद में उन जे मथा दुआ जो दरवाजो बंद थी दुआ जो दर साईं बंद किए थींदो पान फरमायो उनके तौफीक ही कान थी जेका अजकल अक्सर मुसलमानन के ये चीज जो सामनो आहे मुझा दोस्त पेरान पेर दस्तगीर रुअण के खिलाण वारो आ मुझा दोस्तो पान फरमायो हल मां तो खाराए दिया किए कोन खाईंदो माए साबा आया हजरत पीरान पीर दस्तगीर फरमायो रख बुत जे सामू माए थाल रखो वा हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह बुत के फरमायो आखा न पयो खाए मुझा दोस्त बुजुर्गो वरी भी चैया खा न पयो खाए वरी भी चैया खा न पयो खाए हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह मुझा दोस्तो पंजे पैर मुबारक मां जुत्ती कदी ठका जो कराइया मुझा दोस्तो वो बुत पत्थर जो इं पियो मिठाई खाए जिं भुखायल जानवर गाह खाईंदो आहे मिंटन में सजो थाल तबाह करे छड़ी मुझा दोस्तो माई जो वापस खिलंदे कुडंदे थालो खणी आई पुछो मिठाई जी खुदा खाइयो निभागी ये असांजू 7 पीढ़ियों गुजरी वयुन कंहिंजे भी कोन खाधई आ तोजी कीअं खाधई सब का वेंदे आ चक्कर लगाए मोटे ईंदे आ पक तो पान खाए आई आ पर समझ में न तो अचे हेडो थाल मिठाई जो तो अकेली कीअं खाधो आ फाटी कौन मुझा दोस्तो बुजुर्गो माई साबा चवण लगे अल्लाह जो कसम खाधई मुझा दोस्तो चऊं जे करे इह गाला त पो असी भी हलो तयो असी भी दिसो क्यों किया तो बुत खाए वरी मुझा दोस्तो बुजुर्गो मिठाइयों घुरायो वयो ओवे थाल खणे या चरटड़ी माए अग्या निकते आ बुत खाने में मुझा दोस्तो बुजुर्गो अचे दाखिल थिया सजे गोठ जो मायूं बे गड होयो मिठाई अग्या रखी माई बुत के चवे पे त बुत खा मुझा दोस्तो बुजुर्गो बुत न पयो खाए वरी भी चैया खा चो मर्तबो चैया खा ऐ चौथो मर्तबो चैया ओ बुता खा न तमा सद से करा मीरा शाह मदद थे अची ओखे अवेरा लिल्ला लग लतीफ चे बर पाजी अडे पेरा
औलाद अले अशेर कर का महर मुरीद ते मुझा दोस्तो बुजुर्गो माई साहबा जो इं चयो वा त उहे सभई पुत मुझा दोस्तो बुजुर्गो खाइण में शुरू थी वया सभिन खे उहा माई चवण लगी अजो इहो मुंहिंजो कमाल नाए मुझे कामिल मुर्शिद अब्दुल कादिर जो कमाल आहे सुभान अल्लाह नारे पीर मुझा दोस्तो बुजुर्गो सजे गोठ चयो माए हकीकत ज़ार थी वया पुछो न असां चऊं त रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ दुनिया जा दस्तगीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ रब पैदा कया लख पीर तुंहिंजी ॻाल्हि निराली आ दुनिया जा दस्तगीर तुझी गाल निराली माहे रमजान जो शान सुञाते खोर वञाए थन नदाते मुझा मोहयदीन मीर तुझी गाल निरालिया दुनिया जा दस्तगीर तुझी गाल निरालिया रब पैदा कया लख पीर तुझी गाल निरालिया दुनिया जा दस्तगीर तुझी गाल निरालिया मुझा प्यारा मुसलमान भाईरो वो सबे गरजे पीरान पीर दस्तगीर वट आया अर्ज कन लगो सोना जिया बुत के मिठाई खाराइया इया असा के कलमो पड़ा मुसलमान बना सुभान अल्लाह अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कामिल वली हजरत पीरान पीर सोने दिलबर दस्तगीर खे उहा कुव्वत उहा ताकत अता फरमाई आ जो मुझो दस्तगीर सवाल जा सद बुधंदो आ मुझा दोस्तो बगदाद शरीफ जे सरजमीन हिकड़ो फकीर आयो हजरत पीरान पीर दस्तगीर के अर्ज कया सोना मुझे दिल थी चवे तवा मुझा मेहमान अचो मुंह वट अचो मुझे घर अचे मानी खाओ आराम कयो मुझे महबूब मुर्शिद फरमायो फकीर असा फकीरन जे थोड़ी दावत दुखिया इंतजाम दुखियान कोन करे सगदे अर्ज के सोना मुझी त दिल चवंदे आ मु घर अचे थिए जे में धरो मेहमान त ताने तनूरन के मां भेरे हणा भाण पो पेकन सोदो पाण मां सिर घर घोरिया सैयद ता सुभान अल्लाह से मुझी त दिल चवे थी पान फरमाए फकीर जे तुझो इसरार आ तो असा ईंदासी असा के जेको भी तू मानी खाराइंदे असी खाई वेंदासी पर याद कर मुझे सवारी ते जेकते आऊं चढ़ी ईंदुस उन जे खादे खुराक जो इंतजाम कजो चीसे ठीक है मां हाजिर आया फकीर सोचो साईं उठ ते ईंदा घोड़े ते ईंदा गदा ते ईंदा दराज गोश ते ईंदा खच्चर ते ईंदा चे सोना मां किस्मे किस्मन जा गाह आनी दस फरमायो फकीर गाह वारी सवारी ते मां न चढ़ंदो आहियां साईं पो तव्हां छाते चढ़ंदा आहियो पाण फरमायो मां शींहं जी सवारी कंदो आहियां फकीर शींहं जो इंतजाम करणो आ अर्ज कई सोना मूं वट जानवर बकरियूं 4 आयूं तव्हां जे शींहं जे हवाले पाण फरमायूं न फकीर जडे मां इहो शींहं झंग में रहंदो त आम जानवर जा गोश्त खाईंदो हो पर जंहिं ॾींहं खां अब्दुल कादिर जिलानी जी गुलामी में आयो वा इहो जानवर जो गोश्त न खाईंदो वा इंसानी गोश्त खाईंदो आहे जे ताकत हुजे दावत जी त पो ठीक आ जेकर न त पो तो बुधी मां बुधी अर्ज के साईं मुझा 7 पुट
फरमा बरदार तो मुर्शिद जी दावत जेकर पुट कुर्बान थिया त इन खां वधीक मुंहिंजी बि खुश नसीबी कान्हे। अमा टाइम इनायत फरमायो हजरत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह टाइम दिनो वा मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो फकीर जे घर साईं पहुतो आ। फकीर बिस्तरा विछाया पाण फरमायो फकीर बिस्तरा न विछा पेरी मां इया चार पाए ते विया तो पेरी मुंहिंजे शींह के खाधो खारा बुखायल शींह मुंहिंजा दोस्त बुजुर्गो हजरत पीरान पीर जे मुरीद पंहिंजे पुट के आवाज दिनो आ पुट आयो शींह उन के मथे खां जो खाधो वा 5 मिंटन में खाई चट करे छॾिया। वरी शींह पीरान पीर जे मुंह में न्यारियो सही फरमायो फकीर अञा भी पेट खाली आ। ॿियो पुट आयो उनके खाधईं चो पुट आयो उनके खाधईं चौथों पुट आयो उनके बि खाधईं 7 पुट खाधईं। ओ मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो पो जॾहिं 7 पुट शींह खाधा अर्ज के सोना हाणे त पेट भरजी वियो हूंदो पाण फरमायो पुछूं था ओ शींह दा साईं जॾहिं निहारियो शींह अञा ज़रूरत आ। वो शींह कंद लोॾे चयो पियो क़िबला अञा भी मांखे ज़रूरत आहे। सही फरमायो फकीर हाणे या तू तैयार थी या तुम्हारे डीएसपी के तैयार कर। जी सोना घर वारे हाजिरा मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो घर वारे बि शींह खाई वियो 7 पुट खाधईं 8 घर वारे साईं के अर्ज के सोना हाणे त पेट भरजी वियो हूंदो पाण फरमायो पुछूं था मुंहिंजा दोस्तो साईं पुछो आ शींह पियो चवे साईं अञा बि पेट खाली आ अञा ज़रूरत आ। तॾहिं उन फकीर बाहूं ॿधे अर्ज कयो सोना पो मां भी हाज़िर आहियां पर मुंहिंजो शर्त आ। साईं फरमायो फकीर अजीब ॻाल्हि आ तुंहिंजा पुट शींह पे खाधा तोखे शर्त याद कोन हो तुंहिंजी घर वारी शींह पे खाधे तोखे शर्त याद कोन हो जॾहिं तुंहिंजे जान जे मथां ॻाल्हि आई आ तोखे शर्त याद अची विया आहिनि। अर्ज कर लॻो न मुंहिंजा सोना मुंहिंजो अर्ज़ ही आ मुंहिंजे पुटन के शींह मथे खां खाधो मुंहिंजी घर वारी के शींह मथे खां खाधो खाए मूंखे भी भला पर मूंखे मथे खां न खाए पेरन खां खाइण शुरू करे। साईं फरमायो फकीर जे मथे खां खाईंदो तब शींह जे पेट में जे पेरन खां खाईंदो तब शींह जे पेट में। अर्ज कर लॻो मुंहिंजा मुर्शिद 8 माण्हू शींह खाधा आहिनि मूंखे जल्दी जल्दी कोन खाईंदो आस्ता आस्ता खाईंदो जे मथे खां खाईंदो मुंहिंजो अखियूं जल्दी शींह जे मुंह में हलियूं वेंदियूं पर जे पेरन खां खाईंदो आस्ता आस्ता खाईंदो जेसी मुंहिंजो मुंहुं ॿार हूंदो तो मुर्शिद जो दीदार थींदो रहंदो तुंहिंजी ज़ियारत थींदे रहंदे पोइ बेटा ऐसा फरमाईंदो आ अख पिरीअ जे अख में हिया कुठलन कम लाहे डज लतीफ़ चए सिसीअ सूदो चम पोतोने निकरे दम तब अख पिरीअ जे अख में सूफ़ी सचल सरमस्त कलम कयो फरमा लॻो अखियां वो अल्लाह ला वञ बेवस लगियां अखियां वो अल्लाह ला वञ बेवस लगियां ओ लगियां सोहना ते देना लगियां वो अल्लाह ला वञ बेवस लगियां अखियां वो अल्लाह ला वञ बेवस लगियां इना अखियां दा है मुलड़ा महांगा इना अखियां दा है मुलड़ा महांगा तो लहे विकामल मासरतियां
रतियां वो अल्लाह ला बन बेवस लगिया। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर हथ मथे करे चो बेदस्तगी। दोस्तों जॾहिं फ़कीर पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कयो, हज़रत पिरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैह चार पाए ते वेठा हा, उथी बी रहिया। शींहं खे आवाज़ ॾिनो, फरमायो शींहं सरप खाई ॼाणंदो आहे या ॿार कढण बि ॼाणंदो आहे। शींहं जो उल्टी कई आ, उन जा 7 पुट घर वारे ॿार पाण मुरके पया। फरमायो फ़कीर न को शींहं हुयो, न को मां शींहं ते सवार थे आयसि, मुंहिंजो इहो घोड़े जी सवारी हूंदी आ, इहो मुंहिंजे करामत वारो शींहं हुयो। मां तोखे आज़मायो पे त आया तोखे बच्चा पंहिंजे ॿार, पंहिंजी ज़ाल, पंहिंजी जान प्यारी आ या मुर्शिद जे ज़ात प्यारी आ। ओ फ़कीर तो साबित कदम रहियो आहे, अल्लाह पाक तोखे इन इस्तक़ामत ते मां अब्दुल कादिर जीलानी जे रफ़ाक़त नसीब फरमाए आहे। सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्तो तुंहिंजो मुंहिंजो पीर उहो आहे। ऐं हिकिड़ी जगह ते मूं ॻाल्हि कई त के माण्हू मूंखे चयो कीअं तो थी सघे, 6-7-8 माण्हू मुंहिंजो चाचा थी तो सघे, कीअं मुंहिंजो जेको सम्झ में न